नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में 5 محرم الحرام जे ॾींहं ते हर साल जीअं हिन साल बि पीर ॻोठ शाहपुर में मजलिसूं पढ़ण खां पोइ मातमी जलूस कढियो वियो, जॾहिं त मजलिसूं मरकज़ी इमाम बारगाह मौलाना अबू तालिब अलैहिस्सलाम जी पिड़ ते मजलिसूं पढ़ियूं वयूं, जंहिंखां पोइ मातमी जलूस मुक़रर रूटनि खां गुज़रियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल मोमिननि अज़ादारी कंदा रहिया, जंहिंखां पोइ सईद कुर्बान शाह अलमदार चौक ते ज़ंजीरनि ऐं चाकुनि जो मातम कयो, जिते अज़ादारनि इमाम हुसैन जी शान में नवाखानी कंदा रहिया, जॾहिं त ॻोठ अंदरि या हुसैन जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहियूं, जॾहिं त अज़ादारनि लाइ हर जॻह ते मिठे खीर जूं शबीलूं ऐं लंगर जो बंदोबस्त कयो वियो, जंहिं में मौलाना एजाज़ अली अमीन, मौलाना सईदुल्लाह हैदरी, मौलाना फरज़ंद चांडियो, बाबर मीरानी ऐं ॿिया उलमा इकराम करबला जी शहीदनि जो शान बयान कंदा रहिया। जंहिंखां पोइ जलूस करबला इमाम बारगाह मौला अली रज़ा अलैहिस्सलाम में सिज लहण वक़्तु इख्तिताम पज़ीर थियो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।